अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में एंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज। अभी प्रोग्राम जी शुरुआत में ज़िक्र करंदासीं चीफ जस्टिस पारां पंजाब ऐं केपी में चूंडुनि में देर थियण ते वरतल पाणमुराद नोटिस केस जे हवाले सां जंहिं अॼु ताईं ॿुधणी थी आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदियाल जी सरबराही में नवरुकनी बेंच पारां अॼु ॿुधणी कई वई आहे, जंहिंमें कुझु इंतहाई अहम मामला साम्हूं आया विया आहिनि, उन ते सवाल उथारिया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट पारां इहो चयो वियो आहे त केपी पंजाब जूं असेंबलियूं 14 ऐं 17 जनवरी ते टोड़ियूं वयूं। आर्टिकल 224 बतहत 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइणियूं आहिनि। अदालत पारां इहो पिणु चयो वियो त सुप्रीम कोर्ट आइन जी भञकड़ी बर्दाश्त न कंदी, हीअ आइन जी भञकड़ी थिए पई। चीफ जस्टिस अदालत में 3 मामला रखिया आहिनि, जंहिंमें इहो अदालत पारां ॿुधायो वियो आहे त सदर इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान कयो, छा उन वटि इहो इख्तियार आहे। आर्टिकल 224 चवे थो त 90 ॾींहनि जूं चूंडूं थींदियूं। सेक्शन 57 तहत सदर चूंडुनि जो ऐलान कयो। ॾिसणो आहे त सूबाई असेंबली टुटण बाद तारीख़ ॾियणु कंहिंजो इख्तियार आहे। जॾहिं त जस्टिस उमरता बंदियाल जो चवणो त चूंडुनि जो मसइलो वज़ाहत जो घुर्जाऊ आहे, वक़्त जी खोट सबबि ॿुधणी खे घणो डिघो न कयो वेंदो ऐं उन दौरान ई इहे मामला पिणु साम्हूं आया आहिनि। अॼु जी ॿुधणी दौरान त छा असेंबली टोड़ण के शख़्स जी हिदायत ते उन जो आइन में को इख्तियार आहे कंहिं शख़्स वटि, ऐं उन बाबति बि इहो चयो वियो आहे त 5 सालनि जे लाइ जेके माण्हू चूंडिजी अचनि था, कंहिं शख़्स जी डिक्टेशन उहे छो असेंबलियूं टोड़ियूं वयूं। उन सां गॾोगॾु जस्टिस जमाल मंदोखेल पारां पाणमुराद नोटिस ते ख़दशा ज़ाहिर कया विया, जंहिंखे नोट पिणु कयो वियो आहे। गॾोगॾु जस्टिस मंसूर अली शाह पारां इहो सवाल उथारियो वियो त छा असेंबलियूं कंहिंजी डिक्टेशन ते ख़तमु थी सघनि थियूं, नुमाइंदा 5 वरनि लाइ अचनि था ऐं उन्हनि खे कंहिंजी हिदायत ते असेंबली छो टोड़ी वई आहे। अदालत पारां सदर वफ़ाक़ी सरकार, इलेक्शन कमीशन पंजाब ऐं केपी जे गवर्नरनि ऐं उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट पाकिस्तान बार जे वाइस चेयरमैन, सुप्रीम कोर्ट बार जे चेयरमैन, PDM जे समूरियुनि पार्टियुनि जेके हुकुमरान धुर आहे उन्हनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी सुभाणे 11 वॻे ताईं मुलतवी कई वई आहे। पाण हिन मामले जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे सीनियर वकील आहिनि मोहतरम जनाब चौधरी इश्तियाक अहमद साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चौधरी साहब बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। सबसे पहले तो मुझे ये बताइएगा, ज़ाहिर है आज जो समाअत हुई है उससे पहले मुस्लिम लीग नून इन खदशात का इजहार कर चुकी है कि जुडिशरी के जरिए एक बार फिर लाने की कोशिश की जा रही है। आप समझते हैं कि इस मामले के ऊपर सोमोटो नोटिस और या फिर इस हवाले से जो इतराज़ात जिनका कल शहबाज शरीफ साहब ने खुद वज़ीर आज़म ने जिक्र किया था, उन जजेस को बेंच में शामिल करना, तो इसका मजमूई तौर पर तासुर किस तरह से आप देख रहे हैं? देखिए, जो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान है वो अल्टीमेटली डिफेंडर है, प्रोटेक्टर है कॉन्स्टिट्यूशन की। लिहाजा आखिरी अदारा सुप्रीम कोर्ट ही रह जाता है। और जब सदर ने अपना अख्तियार सेक्शन 57 के तहत इस्तेमाल किया तो बज़ाहिर जो सुप्रीम कोर्ट ने इसके ऊपर अपने नोट में लिखा है कि चूंकि वो समझते हैं कि आइन के ऊपर अमल दरामद जरूरी है और बीइंग ए प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन उन्होंने ये जारी किया है, क्योंकि लग ये रहा है कि इलेक्शन जो है वो वक्त पर नहीं होने जा रहे। लिहाजा मैं तो इसको इस एंगल से देखता हूं कि सुप्रीम कोर्ट का एक दुरुस्त इकदाम है कि उसने मुदाखलत की है और इस वजह से की है क्योंकि आइन के ऊपर अमल दरामद नहीं हो रहा। पाकिस्तान की तारीख में सिवाय वो मामला जिस तरह बेनजीर भुट्टो का कत्ल हुआ था, इस तरह के वो मामला जो जिस पे आपका कोई कंट्रोल नहीं, तो उस सूरत में तो जाने की नजीर है। लेकिन ये नहीं है कि आप इलेक्शन जो है वो वक्त पे ना करवाएं। लिहाजा सुप्रीम कोर्ट का इस वक्त सारा कंसर्न ये है वक्त के ऊपर इलेक्शन करवाना। बाकी जहां तक खदशात है हुकूमत की, उन खदशात को जो है वो सुप्रीम कोर्ट ने देखना है, लेकिन ये देखना होगा कि वो जो खदशात हैं वो उसमें कितनी जान है। सिर्फ ये कह देना कि वो कुछ जजेस जानबदार हैं, वो ये मुनासिब नहीं होता। कोई एविडेंस कोई सामने चीज लेके आनी चाहिए कि जी किसी पे जब अदम एतमाद करते हैं तो क्या वजह है अदम एतमाद करने की कि ये फैसला सही नहीं होगा।
अब फॉर एग्जाम्पल 16 अगर टोटल जजेस हैं तो ये भी तो नहीं होता कि आपकी पसंद के मुताबिक ही बेंच बने। और इस बेंच में भी देखें तो हालांकि जो 2 मेंबरान हैं उन्होंने बेंच पर एतराजात भी उठाए हैं। लिहाजा ये जो है वो इस सूरत हाल पे देखा जा सकता है कि 9 रुकनी बेंच में 7 रुकन एक तरफ है उसको प्रोसीड करने में, और जो दो अरकान हैं जिसमें जस्टिस अतर मिनल्ला और जस्टिस जमाल मंदोखेल जो है उन्होंने इसके ऊपर एतराज उठाए। तो गोया जो खदशात का इजहार किया था नून लीग ने, वो एक किस्म का 2 जज साहबान ने भी उसका इजहार किया है। तो ये भी देखते हैं कि इस कल की प्रोसीडिंग में चीफ जस्टिस जो है वो एतराजात कैसे दूर करते हैं, क्योंकि प्रोसीड करने के लिए प्रोसीजर ये कहता है कि पहले आप एतराजात दूर करेंगे। लिहाजा अब जो बहस है हुकूमती नुक्ता नजर से वो पहले एतराजात के ऊपर होगी और फिर उसके आगे बात चलेगी कि ये फिर अब किस तरफ जाती है। क्या वो जो 2 मेंबरान जी हैं साहब, ये वो बताइएगा, अपने आप ज़ाहिर है, जो आपने जिक्र किया, ज़ाहिर सोमोटो नोटिस के हवाले से भी जस्टिस जमाल मंदोखेल ने उस पर खदशात का इजहार किया है, जिसको नोट कर लिया गया है। उसके अलावा जो आपने जिक्र किया, कल एक समाअत हो रही थी, उसके दौरान ही ये कहा गया कि इस पर सोमोटो लिया जाए, और फिर कल शाम को हमने देखा सोमोटो लिया गया इस पूरे मामले के ऊपर। आप नहीं समझते कि आइन क्लियर है इस मामलात के ऊपर कि किसने इलेक्शन करवाना है, किसके पास इख्तियारात हैं, और कौन इलेक्शन करवा सकता है, या फिर इसमें आप समझते हैं कि इसमें जजेस की राय लेने की जरूरत है इस वक्त जो सूरत हाल नजर आ रही है? देखें, आइन तो वाजे है। आर्टिकल जो 224 है वो जो है इलेक्शन कमीशन जो है उसी का काम है। 218 से लेकर 224 तक जो आर्टिकल है वो एम्पावर करते हैं इलेक्शन कमीशन को। और ये आइन कहता है कि इलेक्शन कमीशन की तमाम जो अदारे हैं वो मुआवनत करेंगे, हर सूरत मुआवनत करेंगे। तो अल्टीमेटली इलेक्शन तो कॉन्स्टिट्यूशनली ऑब्लिगेशन जो ड्यूटी है वो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान की है। लेकिन देखना ये है कि अगर कोई कॉन्स्टिट्यूशनल ड्यूटी आईनी अपनी जिम्मेदारी अदा नहीं करता तो फिर जो है डेफिनेटली अल्टीमेटली फिर जो है सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इंटरवीन करती है। और जो आर्टिकल 187 है वो एम्पावर करता है सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान को कि वो कोई भी फैसला कर सकती है पाकिस्तान के जो बेहतर मफाद में है, टू मीट द एंड्स ऑफ जस्टिस। और इसी तरह आर्टिकल 184 जो है उसमें जो पब्लिक इंपॉर्टेंस का मामला है और उसको इस्तेमाल में लाते हुए देखते हुए कि 2 सूबे जो हैं उसमें जो करोड़ों लोग बसते हैं वो उनके जो हकूक का मामला है, क्योंकि जो हुकूमत बनती है वो लोगों की मुंतखब हुकूमत होती है। वो ये जो सिर्फ इलेक्शन करवाने के लिए गवर्नमेंट आती है इसको लोगों की हुकूमत नहीं कहा जा सकता। यही फर्क है इलेक्टेड नहीं, पर गवर्नमेंट में इसमें और इसमें जोसेफ जो स्टेट। एक मामला सामने आ रहा है जिसका आपने जिक्र किया, इस वक्त ये मामला सामने आ रहा है, अगर इलेक्शंस 2 सूबाई असेंबलियों में 90 दिनों के अंदर हो जाते हैं और ज़ाहिर है वहां पर किसी भी जमात की हुकूमत आ जाती है, तो फिर जब ये मामला जनरल इलेक्शन में जाएगा, खासतौर पर नेशनल असेंबली की जो वहां पर इलेक्शंस होंगे 2 सूबों में, तो वो जो पार्टी वहां पर मौजूद होगी, आप नहीं समझते कि वो उन इलेक्शंस पर असरअंदाज होगी, क्योंकि ये पूरा सिलसिला 5 साल के लिए तो चल चुका होगा वहां पर? देखें, जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान है इसी वजह से उसको एम्पावर करता है कॉन्स्टिट्यूशन। फॉर एग्जाम्पल इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के अंडर होती है तमाम इंतजामिया। लिहाजा ये नहीं कहा जा सकता इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चाहे तो अपनी पसंद के ऑफिसर मुकर्रर कर ले, एडमिनिस्ट्रेशन भी उसके ताबे होती है। जब इलेक्शन होता है, इलेक्शन में जितनी भी कॉन्स्टिट्यूएंसीज होती हैं उनकी जो एडमिनिस्ट्रेशन कि वहां पे डीसी कौन लगेगा, वहां पे एसपी कौन लगेगा, ये उसका प्रीरोगेटिव है इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान का। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुनासिब समझे कि अगर कोई मुदाखलत हो रही है तो वो बैन कर सकता है उस मुदाखलत, वहां पे जो सियासी नुमाइंदे हैं या कोई वजीर है। इसी तरह जो है
वो अगर चाहे तो उस एडमिनिस्ट्रेशन को तब्दील कर सकता है। लिहाजा ये जो एतराज है ये वैलिड नहीं है कि इलेक्शन होंगे तो हुकूमत बन चुकी होगी। ये ऐसे ही है जैसे अब अगर फर्ज करें अब तो जो है वो उनकी हुकूमत है जो, तो लिहाजा ये वैलिड नहीं है। हाँ, अगर इलेक्शन कमीशन बाख्तियार ना हो तो फिर आप कह सकते हैं कि जो क्या आप समझते हुकूमत हैं कि इलेक्शन बनेगी कमीशन इतना बाख्तियार है? अगर कल को फर्ज कर लें किसी भी जमात की दो सूबों में वहां पर हुकूमत होती है, और जाहिर है इसका तासुर हमने इस मुल्क में ये देखा है इस तरह से जिस पार्टी की हुकूमत जिस सूबे में होती है वो इलेक्शंस पर असरअंदाज होते हैं, इंतजामिया के हवाले से, इलेक्शंस के हवाले से। पाकिस्तानी सियासत में ऐसा हुआ है तो वो उस पर असरअंदाज नहीं होगी? डिपेंड करता है। देखें, इलेक्शन कमीशन अपने अख्तियारात कितना इस्तेमाल करता है। आपने देखा कि वहां पे आपको जो क्या जब तासुर मिलता है इससे कि कितने इख्तियारात इलेक्शन कमीशन इस्तेमाल करता है? मैंने वही कहा ना कि इलेक्शन कमीशन पर डिपेंड करता है। मेरे हाथ में दें आप फर्ज करें तो मैं देखता हूं कि कौन इंटरफेरेंस करता है। देखिए, ये आपकी दम में कितना खम है, कितना दम है आप में, तो आप उसके मुताबिक ही चलेंगे ना। जब तमाम जो कॉन्स्टिट्यूशन ने तमाम जो अख्तियारात हैं वो इलेक्शन कमीशन के ताबे कर दिए। इलेक्शन कमीशन को अख्तियार है कि वो चीफ मिनिस्टर को भी चाहे तो किसी हल्के में ना मूव करने दे, उसको अख्तियार है किसी वजीर को भी मूव ना करने दे, उसको अख्तियार है कि वो अमलन जो है वो उन बैन कर दे उन हल्कों में जहां पे नेशनल असेंबली के इलेक्शन हो रहे हैं। ज़ाहिर बिल्कुल आप दुरुस्त उनको कह रहे ये हैं, भी पर अख्तियार है कि ये उसको सवाल अपनी जगह पर है कि इख्तियार कितना इलेक्शन कमीशन इस्तेमाल। जो सब आखिर में मुझे ये बताइएगा, जो ज़ाहिर ये बेंच बना है, जिस तरह का तासुर हमें मुसलसल मिला है, ज़ाहिर जुडिशरी के हवाले से जो सवालात उठते रहे हैं, कोई भी फैसला आए हमें इस वक्त ही मालूम है कि जो दूसरी साइड होगी वो ना सिर्फ इसको तस्लीम नहीं करेगी पर इस पर तनकीद और दूसरे इस तरह के मामलात हमें मिलेंगे, और ज़ाहिर तासुर भी यही इस वक्त से ही मिल रहा है। तो आप नहीं समझते कि इस तरह के मामलात में जुडिशरी को इन्वॉल्व नहीं होना चाहिए? देखें, अगर आइन पे अमल दरामद नहीं होगा तो अच्छी बात है। अगर तमाम जो ऑर्गन्स ऑफ स्टेट है, जो इंतजामिया है, वो अपना अगर किरदार सही मानों में आइन और कानून के मुताबिक अदा करे तो फिर तो डेफिनेटा कोई रीजन नहीं बनती जुडिशरी के इंटरफेरेंस की। लेकिन जहां पे आइन के मुताबिक आप अपना किरदार अदा ना करें तो फिर अल्टीमेटली देखें हम एनार्की की तरफ चले जाएंगे अगर आइन के ऊपर अमल दरामद नहीं की। पाकिस्तान को जो जोड़ता है या कोई भी मुल्क है वो आइन जोड़ता है, फेडरेशन को आइन जोड़ता है। आइन बुनियादी चीज है जिसके ऊपर मुल्क कायम है, जिसके ऊपर हुकूमतें बनती हैं, हुकूमतें आती हैं, हुकूमतें जाती हैं। लेकिन अगर कोई हुकूमत जो है वो सिरे से ये तहिया कर ले कि मैंने आइन के ऊपर अमल दरामद होने ही नहीं देना, मैंने इलेक्शन नहीं करवाना। देखिए, वहां पे वर्ड हमने यही हाल 1971 में किया था ईस्ट पाकिस्तान में। हमने इलेक्शन नहीं वहां पे करवाया, डिले किया इलेक्शन, और फिर जाके जो है वो मामला हमारे हाथ इस से तरह निकल की गया। सूरत हाल पॉलिटिकल, फिर उसमें ब्लैंक गेम और सारी चीजें आ जाती हैं। बहुत शुक्रिया आपका चौधरी साहब, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। सुप्रीम कोर्ट जे पाणमुरादो नोटिस केस ते नव रुकनी लार्जर बेंच पर आज ॿुधणी कई वई आहे पंजाब ऐं केपी जे इलेक्शन जे हवाले सां। उन ते हुकूमत तरफ़ां ही तासुर ॾिनो पियो वञे त इन मामले ते अदालत खे नोटिस न वठणु घुरिजे आहे। उनखां शहबाज शरीफ पाण ॿिनि जजनि ते एतिराज़ वारे चुको आहे जेके इन बेंच में शामिल आहिनि। मरियम नवाज़ उन बाबति इहो चई चुकी आहे त जुडिशरी वसीले इमरान ख़ान खे हिकु भेरो ॿीहर आणण जी कोशिशि कई पई वञे। ॾिसणो इहो आहे इन मामले ते फ़ैसिलो कहिड़ो अचे थो ऐं मामला केॾा वञनि था। जेका हीअ नारकी नज़र अचे पई उन जो कहिड़ो हल निकिरे थो। पाण प्रोग्राम वधीक ज़िक्र कंदासीं मुआशी सूरत हाल जे वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं मुल्की मुआशी सूरत हाल जे हवाले सां। ताज़ो ई हुकूमत पारां कयल फ़ैसिलनि मिनी बजट खां पोइ मुल्क अंदरि महांगाई जो तूफ़ान आहे ऐं आम माण्हू जी ज़िंदगी बहितर
अज़ाब में मुब्तला कई वई आहे। का वाज़ तौर ते पॉलिसी हुक्मराननि जी नज़र न पई अचे। काल फ़ैसिला कया विया आहिनि जंहिंखे मुस्लिम लीग नून ख़ासि तौर ते हुक्मरान जेके जमातूं आहिनि इत्तेहादी हुकूमत उहा वॾी कामयाबी करार ॾिए पई। कुझु वज़ीरनि मुशीरनि खां जेके उन्हनि खे प्रोटोकॉल मिलियल हुआ, पेट्रोल मिलियल हुआ ऐं मराहतूं मिलियल हुयूं, उहे वापसि वरितियूं वियूं आहिनि ऐं उन बाबति बि इहा ख़बर साम्हूं पई अचे त कुझु खां इस्तीफ़ा बि वरिती वेंदी, छो त अॻी हुकूमत इहा तनक़ीद थिए पई त 87 मेंबरनि जी ही काबीना आहे ऐं इस्तीफ़ा वठण जो मक़सदु हुक्मरान धुर असांखे इहो ॿुधाईंदी, आम माण्हुनि खे इहो ॿुधाईंदी त जेको अवाम ते भार आहे उहो असां वधीक नथा विझी सघूं, इन जे करे फलाणनि वज़ीरनि इस्तीफ़ा ॾिनी आहे, पर हुनजो असुलु मक़सदु इहो हूंदो त इलेक्शन जी तयारी करणी आहे, जे बाबति बि प्लानिंग हले पई। पाण ॻाल्हाईंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे नामियारा मुआशी माहिर मोहतरम जनाब एम ए जब्बार मेमन साहब। साईं अस्सलाम वालेकुम। जवाब साहब वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो जेको हिन वक़्तु आम माण्हू जो सभ खां वॾो मसइलो आहे पेट्रोल जे क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ, आम वापे जी शयुनि में इज़ाफ़े खां पोइ मजमूई तौर ते जेके असांखे इम्पैक्ट्स नज़र अचनि पिया, साइकोलॉजिकली हर माण्हू असांखे परेशान नज़र अचे पियो, मिडिल क्लास जो तबिको सभ खां वधीक मुतासिर थींदे नज़र अचे पियो। अवां मजमूई तौर ते सूरत हाल कीअं पिया ॾिसो? मजमूई तौर ते हेल ताईं जेको पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, जेका बि सूरत हाल हुई उहा वधीक ख़राब थिए वेठी। थोरी देरि लाइ जेकॾहिं उन ख़राबी जे असबाबनि खे असां 2-3 ॾींहंनि में वधीक शिदत सां जेकॾहिं ॾिसूं त उहो हूंदो त मॉनेटरी पॉलिसी जेका आहे सा उनजे लाइ जेको आहे सो घटि में घटि 200 पॉइंट्स जेके आहिनि रेस थींदा। 200 जेकॾहिं न त 300 बि थी सघनि था, छाकाणि त जेको बि हिन वक़्तु कट ऑफ आई आहे जंहिं ते गवर्नमेंट पैसा मार्केटुनि मां खयां आहिनि, माना बैंकुनि जा डिपॉज़िट्स जेके आहिनि से गवर्नमेंट जेके हथ कया आहिनि उहे 19% खां मथे आहिनि। माना 17 वारो जेको तव्हांजो इंट्रस्ट रेट आहे उहो वञी 19-20 ते बीहंदो। हिकिड़ो त इहो तव्हांजे साम्हूं जेका आहे सा महांगाईअ में वधीक जेका शिदत आहे उन जे करे ईंदी। हाणे इन पैसा जेको आहे इंट्रस्ट रेट ते खणण जे पोयां माण्हू जेके आहिनि से बिज़नेसमैन ई इन्वॉल्व हूंदा आहिनि, मैन्युफैक्चरिंग सेक्टर इन्वॉल्व हूंदो आहे या उहे सेक्टर जिन खे पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंसां उहो को कमकार करणु चाहींदा आहिनि। त थोरी देरि लाइ सवले सिंधीअ में कयूं त जेकॾहिं उते हुनखे 17% ते जे व्याज ते 17 रुपया 100 ते वापसि करणा, अॼु हुनखे उहे 20 रुपया करणा पवंदा 2-3 ॾींहंनि अंदरि। जेकॾहिं 20 रुपया करणा पवंदा त उहे जेके 3 रुपया वाधू आहिनि उहे ज़ाहिर न उहे पंहिंजे खीसे मां कोन ॾींदा, उहे पंहिंजी ठहियल शइ जेका आहे उन्हनि जूं क़ीमतूं या उहे सर्विसिस जेके प्रोवाइड कंदा उन्हनि जे हवाले सां क़ीमतूं वधाए करे माण्हुनि खे इहे मिलंदियूं। हाणे वापसि आयूं त ॿी जेका आहे सा हिकिड़ी शॉर्टेजिस जेका आहे सा तमामु ख़ौफ़नाक हद ताईं वधनि पई थियूं। इंडस्ट्री तक़रीबन जेका आहे सा बीह रही आहे। अॼु थोरी देरि पहिरियों कुझु हिकिड़ो कोरियन वक़्तु आयो, मां हुन में वेठो हुउसि, उन्हनि जे ॻाल्हियुनि मां अंदाज़ो लॻो त जेको मेजर रॉ मटीरियल कोरिया मां आयो कि उहो सॼो हिन वक़्तु बंदरगाहुनि ते इंतज़ारु पियो थो करे 2 खां 2.5 महीननि खां। जॾहिं त जेका साइकिल आहे कंहिं बि सुठे सनद जी उहा आहे त 3 महीननि जा उहे घटि में घटि स्टॉक्स जेके आहिनि उहे रखंदा आहिनि। जेकॾहिं 15 ॾींहंनि जा स्टॉक रहिजी वञनि ऐं ॿिया स्टॉक्स क्लियर न थियनि त तव्हां सम्झी सघो था त शॉर्टेजिस क्रिएट थींदियूं। हाणे इकोनॉमीअ जे उन असूल ते अचूं त छा शॉर्टेजिस जे करे महांगाई थींदी? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ी तमामु सवली इकोनॉमिक अच्छा, इनमें जवाब साहब इहो ॿुधाइजो, अवां इंट्रस्ट रेट जो ज़िक्र कयो, ज़ाहिर आहे IMF सां जेके वर्चुअल ॻाल्हियूं जारी आहिनि उनमें इहो मुतालबो बिल्कुलु साम्हूं आयो आहे 2% अञा इंट्रस्ट रेट खे वधायो वञे। इन्फ्लेशन हिन वक़्तु असांखे तक़रीबन 35% जे लॻभॻि नज़र अचे पई ऐं ज़ाहिर आहे आम माण्हू जी ज़िंदगी उन सां मुतासिर थी आहे। इंट्रस्ट रेट वधण खां पोइ अवां खे लॻे पियो जेके फ़ैसिला हींअर थिया आहिनि उन खां वधीक के फ़ैसिला बि हुकूमत कंदी अञा वधीक महांगाई जा? हुकूमत फ़ैसिला कुझु करे चुकी आहे। नेपरा जेको आहे सो 28, 29 या 2 मार्च ते कुझु हेयरिंग्स रखियूं आहिनि त वधीक बुनियादी जेको टैरिफ आहे बिजलीअ जो उहो वधाइण जूं एप्लीकेशनूं जमा थी चुकियूं आहिनि। माना उन में जेको आहे सो वधीक रदो बदल थींदी, छाकाणि त IMF इन रिकवरी मां सेटिस्फाइड न आहे त तव्हां 3000 अरब रुपयनि जी बिजली जेका आहे सा तव्हां 2000 अरब रुपयनि में विकिणो, उहो IMF खे क़ाबिल क़बूल न आहे। IMF उन ते 2500 ताईं आई हुई, जेका हिननि जेका आहे सा उनखे पूरो न करे सघिया।
पंहिंजे हिसाब किताब में या त हे कचा आहिनि या सम्झनि था त IMF वारनि खे जेको आहे सो किथे असां को डिसीव करे सघूं था, चीट करे सघूं था, जेको पॉसिबल कोन्हे। IMF खे पाकिस्तान जे पूरे अंगनि अखरनि जी अॼु खां वठी न 23 प्रोग्रामनि में IMF शरीक रहियो आहे। पाकिस्तान जे हिकु हिकु शइ जी उनखे ख़बर आहे। हिन महिल को बि कंहिंखे डिसीव नथो करे सघे मां सवाइ हिकिड़ी एडजस्टमेंट जी क़बूलियत ते। त असां जेको आहे सो हेतिरे हद ताईं तव्हांखे इजाज़त ॾियूं था, तव्हां घटि में घटि 2.25 अरब रुपयनि ताईं अचो। रिकवरी जेका आहे उन ऐं या कॉस्ट ऑफ सेल ऐं कॉस्ट ऑफ परचेज जे विच में जेको आहे फ़ासिलो घटि कयो। सवली सिंधी में इहो चऊं 10 रुपए जी जेकॾहिं बिजली ठाहियो था त 10 रुपया हथु कयो। जेकॾहिं 10 रुपए में गवर्नमेंट चए थी त असां नथा हथु करे सघूं त IMF उन्हनि खे वरी उहे अंग अखर ॾेखारिया आहिनि जेके तव्हांजे साम्हूं एक्शन्स में नज़र आया आहिनि त जेल खाना जेलनि जूं बिजलियूं बंदि कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ अहिड़नि इदारनि जूं अलाह ख़ैर करे को बाक़ी अस्पतालनि जूं न बिजलियूं बंदि कनि त इन्हनि ते रिकवरी आहे। त IMF जा इहे मुतालबा आहिनि त तव्हां पंहिंजी जेका आहे सा जेका शइ ठाहियो था, विकिणो था ऐं उन जी विकिणण जे क़ीमत जे विच में फ़ासिले खे घटायो, रिकवरीज़ वधायो, तव्हांजो आउटस्टैंडिंग जेके आहिनि सो उन्हनि खे ठीकु कयो। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त IMF खे एतिरो सवले तरीक़े सां चीट करणु जेको आहे सो हुकूमत पाकिस्तान नथी करे सघे। गैस जे हद ताईं जेके ॻाल्हियूं आहिनि अञा वधीक मुश्किलात साम्हूं अचण वारियूं आहिनि। तव्हां हिन वक़्तु अख़बारुनि में ॾिसंदव त अधु अख़बारूं जेके आहिनि से एडवर्टाइज़मेंटुनि सां भरियूं पियूं आहिनि। हर धुर जेका आहे इकोनॉमिक सेक्टर जी छा वेठी मुतालबो करे त वधीक इंट्रस्ट रेट्स खे वधीक वधायो न, छा वेठी मुतालबो करे एनर्जी जा जेके जबर इन्हनि सभिनी शयुनि खां पोइ जंहिंजो मां ज़िक्र कयो पिया अव्हां खे लॻे पियो जेके फ़ैसिला थिया आहिनि इंट्रस्ट रेट जी अॼु ख़बर आई आहे ऐं ज़ाहिरा इहा ख़बर आई आहे त इहो इम्कान हिन वक़्तु बि मौजूदु आहे त इंट्रस्ट रेट हुकूमत वधाईंदी ऐं 19% ताईं वेंदो। सिर्फ़ु इन ताईं मामला महदूद हूंदा या उन खां अलावा बि के फ़ैसिला करणा हूंदा ऐं उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदु अव्हां खे लॻे पियो त IMF पाकिस्तान खे किस्त जारी कंदो? पाकिस्तान खे तॾहिं किस्त जारी कंदो जॾहिं हुन जूं जेके प्रायर एक्शन जेके आहिनि जेके न थिया हुआ, कमिटेड पोज़ीशन्स न पूरियूं थियूं, उहे सभु पूरियूं थींदियूं। ऐं उन खां पोइ उन में कहिड़ियूं कहिड़ियूं इन खां अलावा शामिल आहिनि? हिकु त 170 अरब जी मिनी बजट ॾिठीसीं त उन खां अलावा कुझु उहे कंडीशन्स बि शुरू कयो जिन सां असांखे इन क़िस्म जो एतबार तव्हां ते हासिल थिए त तव्हां उन खे हलाईंदव। हाणे रिव्यूज़ जेके आहिनि से काफ़ी मुश्किल थींदा वेंदा ऐं तव्हांजे 1.2 खां पोइ जेको जून ताईं 1.2 ॿियो ईंदो उन जे विच में सिर्फ़ु हिकिड़ी शइ हूंदी, उहा हूंदी तव्हांजी असेसमेंट त कहिड़ी तरीक़े सां तव्हां IMF जे कंडीशन्स ते जेको आहे सो भरपूर तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा कयो वेठा। तव्हां हिन वक़्तु तक़रीरुनि मां ई हिकिड़ो बॉडी लैंग्वेजिस ॾिसंदा न हूंदो। प्राइम मिनिस्टर जी बि थोरी देरि लाइ मूंखे बि हुन सां सिंपैथी पैदा थींदी आहे ॼण त वीचारे खे जेको आहे सो कंहिं न कंहिं क़िस्म जी का बीमारी न थी वई हुजे, छाकाणि त पॉलिटिकल कैपिटल एट स्टेक आहे। हिननि जा जेके बि क़दम जेके आहिनि से IMF जे प्रोग्राम मुताबिक़ खणंदा वेंदा ओतिरो ई सियासी तौर ते अनपॉपुलर थींदा। हिननि खे फ़िक्र आहे अनपॉपुलरिटी जी, हिननि खे फ़िक्र आहे अदम इस्तेहकाम जी, हिननि खे फ़िक्र आहे सुप्रीम कोर्ट में थींदड़ न। पर मूंखे इहो ॿुधाइजो जवाहर साहब जेका जंहिं सूरत जो मां ज़िक्र कयो पिया ज़ाहिरा 170 अरब जी असां मिनी बजट ॾिठीसीं, उन खां अलावा कुझु मुआहिदनि जो ज़िक्र थियो उहो असां ॾिठोसीं ऐं 2% इंट्रस्ट रेट जो ज़िक्र थिए पियो। उन हवाले सां हुकूमत उनखे कंसीडर करे वेठी ऐं इहे ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि। त उन खां अलावा अञा छा IMF जी घुर्ज थी सघे थी इन सॼे मामले ते किस्त जारी करण जे लाइ? हिन वक़्तु पहिरीं ॻाल्हि त 170 जी ॻाल्हि कई त हुकूमत बार बार चए वेठी त इहो असां बोझ जेको आहे इहो जेको असां वज़न विधो आहे अमीरनि ते बिल्कुलु ग़लति। 170 अरब रुपयनि में मेजर टैक्स आहे सेल्स टैक्स 17 खां 18 थिया आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं सेल्स टैक्स खे 17 खां 18% कयो वेठा जेको अधु इन सॼे पैकेज जो हिसो आहे त हुनजो वज़न केरु खणंदो? आवाम। हाणे थोरी देरि लाइ 2% छा एलीट क्लास ते ईंदो? एलीट क्लास जेको आहे सो त इहे पास ऑन कंदो
ग़रीब आवाम ते जेके बि सर्विसिस ॾींदो, मैन्युफैक्चरिंग कंदो, जेके बि कमु कंदो, उन्हनि जो इहो इंट्रस्ट रेट उन्हनि ते थींदो। हाणे आवाम जे लाइ तव्हां हिकिड़ो एक्स्ट्रा क्वेश्चन पुछो आहे त ॿिया छा बोझ ईंदो आहे, उहो हफ़्ते अंदरि तव्हांखे साम्हूं ईंदा। जॾहिं इलेक्ट्रिसिटी जे हिन वक़्तु रेट्स में वधीक फेर फार ईंदी ऐं सर्कुलर डेट्स जे मद में गवर्नमेंट काफ़ी शयुनि खे सोचे वेठी त उन्हनि खे कलेक्ट करण में छा कजे। छा नीलम जैलम जे हर यूनिट ते ₹1 वधाइजे, छा जेको आहे सो तव्हांजा जेके हाइड्रो पावर्स आहिनि उन्हनि जी रॉयल्टीज़ खां अलावा उन्हनि ते बि का टैक्स मड़ी वञे, छा जेको आहे सो हर उहा शइ जेका वापराए बि, छाकाणि त जेका शइ सेलेबल हूंदी आहे उहा कंज़्यूमर वटि ईंदी आहे, त उहे कंज़्यूमर जे मथां ई जेके आहिनि त इहे सॼो वज़न ईंदो। तव्हां रुॻो इहो चओ त न अमीरनि ते आहे, भई अमीर त कलेक्ट कंदो, इन्हनि ग़रीबनि जे मथां वज़न खे पासान करण लाइ इहो वज़न त उन्हनि खे ई खणणो आहे जेको वापराईंदड़ आहे। ॾिसो, इकोनॉमिक्स में इहो सम्झण जी कोशिशि कयो त इकोनॉमी जनरेट कंज़्यूमर कंदो आहे ऐं कंज़्यूमर्स में वॾे में वॾी तादाद हिन मुल्क में जेका आहे इहा वेलफेयर स्टेट त कोन्हे न, हिन मुल्क में वॾे में वॾी तादाद मूंखे जवाहर साहब इहो ॿुधाइजो जेका बाबा ज़ाहिर सॼी सूरत हाल साम्हूं रखो पिया, मां चाहियां पियो त थोरो नाज़रीन जे साम्हूं पिक्चर घटि में घटि क्लियर थिए। अव्हां जो तजुर्बो छा थो चवे माज़ी जे हुकूमतुनि मां जिन जिन शयुनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी आहे, खणी पोइ PTI जी उन बाद जेका सूरत हाल असांखे डिले वग़ैरह मुख़्तलिफ़ शयूं नज़र आयूं, 2% खां अलावा छा पॉसिबिलिटी थी सघे थी? 2% खां अलावा मां तव्हांखे ॿुधायो त पॉसिबिलिटी जेका आहे सा उहे शयूं जेके गवर्नमेंट पब्लिक सेक्टर में आहिनि, पब्लिक उन्हनि जे क़ीमतुनि में वाधारो ईंदो। तव्हांखे मां इलेक्ट्रिसिटी जो ॻाल्हि ॿुधाए चुको आहियां त उन ते एप्लीकेशनूं गवर्नमेंट करे छॾियूं आहिनि। तव्हांखे गैस जे हवाले सां ॿुधो आहे त गैस जे हवाले सां बि काफ़ी फ़ैसिला ॾींदा। तव्हांखे इहो जेको सर्कुलर डेट जंहिंखे 1500 अरब रुपया चवनि था ऑयल रिलेटेड आहे ऐं 2500 इलेक्ट्रिसिटी रिलेटेड आहिनि, उन जे जेको आहे सिलसिले में कंहिं न कंहिं क़िस्म जो को बार विझंदा जेको आम माण्हू ते पासान थींदो। उन खां पोइ तव्हां रेलवे में जेकॾहिं माण्हू सफ़र कनि पिया ऑलरेडी जेको आहे सो टिकटुनि जे भार ते इज़ाफ़ो थी चुको आहे। जेकॾहिं थोरी देरि लाइ सॼी पब्लिक ट्रांसपोर्ट इहा त बदकिस्मती आहे त हुकूमत जेका आहे त पंहिंजी ट्रांसपोर्ट जेका आहे पब्लिक उहा बि हिकिड़ी मुनासिब माण्हुनि खे न ॾेई सघी। हाणे अची पीलियूं सायूं ॻाढ़ियूं नीरियूं अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि बसियुनि जूं ॻाल्हियूं पिया था ॿुधूं जेके हिन साल जी पैदावार आहिनि। उन खां पोइ आख़िर इहो सॼो पब्लिक सेक्टर जो इंतज़ाम ज़ाहिर उन ते जेका सूरत हाल आहे अञा वधीक ख़राब थींदे नज़र अचे पई। वॾी महिरबानी अव्हां जी जब्बार मेमण साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। IMF सां जेके ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं बाज़ाब्ता तौर ते पाकिस्तान खे जेका क़िस्त जारी थियणी आहे उन बाबति फ़ैसिलो नाहे थियो। टेक्निकल ॻाल्हियूं गुज़री वियूं, टेक्निकल ॻाल्हियुनि खां पोइ IMF पारां पाकिस्तान खे इहो चयो वियो हो त ही फ़ैसिला आहिनि, हिन ते पहिरियां अमल दरामद कयो। जंहिं मद में जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उन पारां मिनी बजट आंदो वियो। इन दौरान असां ॾिठोसीं पेट्रोल समेत ॿियो जेके आम वापे जूं शयूं हुयूं उहे महांगियूं थियूं ऐं 170 अरब जो जेको नओं पैकेज आहे, मिनी बजट आहे, उहो जारी कयो वियो। 2% जो हिन वक़्तु ज़िक्र हले पियो। IMF जी जेका पॉलिसी मीटिंग वर्चुअली जारी आहे उन में इहा शइ साम्हूं आई आहे त 2% अञा इंट्रस्ट रेट खे वधायो वञे। उनखे उनजे वधण सां हर जेका इस्तेमाल में थींदड़ शइ आहे उन में अञा वधीक उन सां इज़ाफ़ो थींदो ऐं गॾोगॾु जीअं जब्बार साहब ॿुधायो गैस बिजली ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि में अञा वधीक इज़ाफ़े जो बि इम्कान नज़र अचे पियो। इन सां प्रोग्राम जो ॼाणे पहुतो पंहिंजे मेज़बान मिराज बि फिर इजाज़त